औज़ुबिल्लाहि शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अदा ही कहाणी ॿिनि भाइर केर ऐं वाघ जे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो काटेर ज़ाल ऐं ॿ पुट साण करे जंग में काटियूं करण वियो। उन जंग में हिकु ममड़ो रहंदो। इतफ़ाक़ सां काटेर जे ज़ाल खे ॾिसी वरितईं। वजह वठी काटेर ते लिकी लिकी हमलो कयईं, केस मारे विधईं। ज़ाल ऐं ॿिनि पुटनि खे काटेर जे ज़ाल ऐं ॿिनि पुटनि खे पंहिंजे गार में वठी आणे विहारियईं। पोइ ममड़ो रोज़ानो सुबुह जो सवेर उथी काटेरनि जा गोॾा चटे शिकार ते हलियो वेंदो। उन करे उहो उन गार खां ॿाहिरि निकिरी कान सघंदी हुई। काटेर जा ॿ पुट जन्मा, वॾे जो नालो केर ऐं नंढे जो नालो वाघ हो। से अॼु नंढा सुभाणे वॾा नेठि मची मुड़ुस थिया। हिकिड़े ॾींहुं ममड़े जे वञण खां पोइ माउ जे भर में वेही केस चयूं। अमड़ खे चयूं, अमां असीं नूंदाई गार में रही बेज़ार थी पिया आहियूं, हलूं हितां भॼी कंहिं ॿिए पासे हलूं। उहो ॿुधी संदसि माउ अची रोअण में पई। जॾहिं माउ हिननि जी रोअण पई, ही ॿई ॿाहिरि ॾाढो परेशान थी विया, माउ खे दिलदारी ॾियणु लॻा। नेठि संदसि माउ हिननि खे ॿुधायो, अबा ख़ुदा जो जान तमामु वॾो आहे, असीं अलाए कहिड़े कार्य में अची हिते फाथा आहियूं, अञा पिया तक़दीर जो लोकीअ लोड़ियूं। ईअं चई पुटनि खे अवल खां आख़िर ताईं समूरो किसो करे ॿुधाईं। चयईं, पंहिंजे पुटनि खे जेकॾहिं हिन आफ़त मां जान छॾाइणी अथो त कंहिं नमूने सां हिन ममड़े खे मारियो। उहा ॻाल्हि ॿुधी केर त हिको ॿिको थियो, पर वाघ माउ खे चयो, अमां हाणे तूं को बि फ़िकर न कर, हाणे तूं परेशान न थी, उमीद त जल्दी हुन ममड़े खे ख़तमु कंदासीं। ईअं चई ॿई ॿाहिरि गार मां निकिरी जंग में आया, पाण में सलाहूं करणु लॻा। केर भाउ जी ॻाल्हि न मञी, पर वाघ पंहिंजे भर में रिथूं रथंदो रहियो। जॾहिं राति जो ममड़ो मोटी आयो, तॾहिं वाघ भर में वेही चवणु लॻुसि, ममड़े खे चवणु लॻो, बाबा असीं सॼो ॾींहुं हिन गार में वेही कख थी पिया आहियूं, हिन ऊंदाई गार में वेही बेज़ार थी पिया आहियूं, सो असांखे तीर ऐं कमानूं ठाराए ॾे त जंग में शिकार करे दिलि विंदर आहियूं। ममड़े उहो ॿुधी चयो चऊं, आउं तोखे तीर कमानूं वठी ॾींदुसि। सुबुह जो सवेर ममड़ो उथी जंग ॾांहुं वियो। ॿिनि शिकारनि खे मारे उन्हनि जा तीर ऐं कमानूं खणी अची वाघ ऐं केर खे ॾिनई। वाघ माउ खे सेखारे छॾियो। जॾहिं ममड़ो राति जो तो वटि अचे त केस चइजांसि, ममड़े खे चइजांइ, हाणे मुंहिंजा गोॾा न चट, छो त आउं हाणे तुंहिंजी थी वई आहियां, हाणे तोखे छॾे केॾांहुं वेंदुसि। जॾहिं राति थी ममड़ो घरु आयो, तॾहिं काटेरनि खेसि ईअं चयो कीअं पुटनि सम्झायोसि। ममड़ो बि सम्झो हाणे हीअ केॾांहुं वेंदी त मूंखां अॻु संदसि पुट ई मारे छॾींदुसि। तंहिं करे सुबुह हिन काटेरनि जा गोॾा कोन चटिया। शाम ताईं ॿई ॿाहिरि वेही सलाहूं करणु लॻा। आख़िर फ़ैसिलो कयूं। ॿिन्हनि फ़ैसिलो कयो, जेॾी महिल ममड़ो अचे तीर हणी खेसि मारे विझिजे। अञा हिननि पाण में सलाहूं पियूं कयूं त परियां ममड़ो ईंदो नज़र आयुनि। हिन खे ॾिसी ममड़े खे ॾिसणु शर्त केर जा हथ खंभण लॻा, पर वाघ जेके अहिड़ो तीर हयसि जो नड़ी मां निकिरी वियुसि, वञी हेठि ज़मीन ते फ़ाक़ो कयईं। उहा राति उते रही। सुबुह जो कंहिं नमूने सां पंहिंजे बुत ढके जंग खां ॿाहिरि निकिता, अची पंहिंजे असुल वारे घर में पहुता, जिते पूरो करे पेट गुज़रण करणु लॻा। उन मुल्क जे बादशाह वटि हिकु मखणो हाथी हूंदो, जो हमेशह सोननि ज़ंजीरनि में ॿधो बीठो हूंदो। हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ सां हाथी जे मथां पाणी जा अची झंडा पिया आहिनि। हाथी हेॾां होॾां निहारंदे कंध मथे कयूं। हाथी ॾिठो त शहज़ादी पंहिंजे वारनि खे पई सुकाए, उहा झंडा संदसि वारनि मां किरी अची मथसि पिया आहिनि। शहज़ादी खे ॾिसंदे हाथी मथसि आशिक़ थी पियो, खाइणु पीअणु छॾे ॾिनई। उन ॾींहं खां वठी शहज़ादी खे खणी भॼी वञण जो पियो वजह ॻोल्हींदो। इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं शहज़ादी पलबान खे घुरायो, ऐं बाग़ ॾांहुं वेंदुसि, जल्दी हाथी खे सिंगार वठी अचु। पलबान हुकुम जो बंदो हिकदमि हाथी खे तयारु करे वठी आयो ऐं शहज़ादी खे सवार करे बाग़ ॾांहुं वठी वियो। हाथी ॾिठो त हिकिड़ो वजह ॿियो हथु कोन ईंदो, सो पलबान खे गिची में सूंड विझी हेठि किराए छॾियईं ऐं शहज़ादी खे खणी अची हिकु घाटे जंग में निकितो। बादशाह खे जॾहिं उहा ख़बर पई, तॾहिं ॾाढो परेशान थी वियो। शहर में पड़ो घुमायूं त जेको शख़्स मखणे हाथी खां शहज़ादी खे छॾे हाणे ईंदो, तंहिंखे अधु बादशाही ऐं शहज़ादी जो संग ॾींदुसि। पड़े ॾियण वारे रथनि टकनि जी थाल खणी पई शहर में घुमायो। काटेरनि उहा थाल हिन खां वठी रखियो, चयईं त मुंहिंजा पुट शहज़ादी खे छॾाए ईंदा। जॾहिं शाम थी संदसि पुट आया, तॾहिं के समूरी ॻाल्हि करे ॿुधाईं। माउ जी उहा ॻाल्हि ॿुधी केर त मुंझी पियो, पर वाघ माउ खे चवणु लॻो,
अमां उहा का वॾी ॻाल्हि कोन्हे, आउं शहज़ादी खे ज़रूरु हथु कंदुसि। ॿिए ॾींहुं सुबुह जो ॿई ॿार बादशाह वटि हाज़ुर थिया। जीअं बाबा अल्लाह घोड़ा ख़र्ज़ी नाणे जी ॿियूं खाधे पीते जो सामान ॾेई खेनि हाथियुनि जे मुल्क ॾांहुं रवानो कयो। हलंदे हलंदे हिकिड़े हंधि अची राति पिन ॿई ॿार शिकार करे खाई पी सुम्हण ते हुआ त वेझो किथां आवाज़ आयो, केरु सुतो केरु जाॻंदो। वाघ आवाज़ ॿुधी जवाबु ॾिनो, केरु सुतो वाघ जाॻंदो। उहा जवाबु ॾेई ॿई ॿार वीचारा सोचण लॻा, इहा आवाज़ अलाए कहिड़े पासे खां आयो। आख़िर उन आवाज़ जी ॻोल्हा में हेॾां होॾां जिथूं ॾियण लॻा। ईअं ॻोल्हंदे ॻोल्हंदे हिकिड़े खूह ते वञी नज़र पिन। वेझो अची ॾिठऊं त उन खूह में हिकु देव वेठो आहे जंहिंजे नासनि में फूकरनि जी आवाज़ पियो अचे। अञा उते ई बीठा हुआ त वरी बि आवाज़ आयो, केरु सुतो केरु जाॻंदो। वाघ वरी बि साॻियो जवाबु ॾिनो त केरु सुतो वाघ जाॻंदो। पोइ भाउ खे चयईं, पंहिंजे भाउ केर खे चयईं, अदा तूं सुम्ही रह, आउं पाणी थो पहरो ॾियां। अधु राति ताईं हिन पहरो ॾिनो ऐं देह खे हर हर साॻियो जवाबु ॾींदो रहियो। अधु राति खां पोइ भाउ खे जाॻाए चयईं, जेतर ताईं सुबुह थिए तूं बि देह खे साॻियो जवाबु ॾींदो रह। ईअं चई वाघ वञी आराम ई थियो। होॾां देह खे ज़रे ज़रे उहो पुछां हुई त केरु सुतो केरु जाॻंदो। उहो आवाज़ ॿुधी केरु भाणे वारो जवाबु पई ॾिनो त केरु सुतो वाघ जाॻंदो। उतां अची खैरन सां सुबुह बि थियो। ही ॿई ॿार अॻिते रवाना थिया। हलंदे हलंदे अची हाथियुनि जे विलायत में सड़िया। हाथियुनि जे वञी मुल्क में सड़िया। छा ॾिसनि त हिकु घाटो जंग आहे जंहिंजे भर ते पाणी जी हिकु वॾी ढंढ आहे। ढंढ जे किनारे ते बणिजी वण हेठां खेनि हाथियुनि जी वेह कई लताड़ नज़र आई। उन मां हिन सम्झियो त हाणे शायदि हिन ढंढ ते हाथी ईंदड़ आहिनि। उहो नज़ारो ॾिसी वाघ दिलि में शुकुर कयो ऐं भाउ खे चयईं, तूं घोड़ा हितां थोरो परे भरो करे हिन परे होड़ी में हली ॿध, उते हली तरस, आउं हिते वेही हाथियुनि जी ख़बर थो लां। वाघ हुन बड़ जे वण हेठि चढ़ी लिकी वेही रहियो। जॾहिं ॾींहुं ततो तॾहिं परे खां धूड़ उॾामंदी नज़र आयसि। वाघ झटि सही करे वरितो त उहा लट हाथियुनि जी पेरनि जी आहे। अञा थोरी ई देरि कान गुज़री त हाथियुनि जो हिकु वॾो टोलो वण हेठां ईंदे ॾिठईं। सभिनि हाथियुनि जे अॻियां बादशाह वारो मखणो हाथी ॾिसण में आयुसि, जंहिं ते सोने पालकी में शहज़ादी वेठल हुई ऐं संदसि पुठियां हज़ारें हाथी हुआ। सभिनि खां पहिरियों उहो ई मखणो हाथी ढंढ ते लथो ऐं सूंड वराए शहज़ादी ॾांहुं कयईं। शहज़ादी कटोरो संदसि सूंड में फासायो। हाथी हिकदमि कटोरो धोई पाणी सां भरे शहज़ादी खे ॾिनो ऐं पोइ पाणी मज़े सां बि पीतईं। उन खां पोइ ॿिनि हाथियुनि पाणी पीतो। पाणी पी मखणो हाथी वरी अची हुन वण जे हेठि वेठो। ॿिया सभु हाथियुनि जी चौकीदारी घेरो करे वेही रहिया। शहज़ादी पालकी मां लही वेही रहियो। पोइ मखणे हाथी पंहिंजी सूंड शहज़ादी जे गोॾे ते रखी सुम्ही रहियो। ॿिया हाथी बुआ तमामु थकल सो ज़मीन ते लेटण शर्त निंड खजी विया। उते वाघ हाथियुनि खे बेख़बर ॾिसी छाकी जो पंहिंजी चीच मां बादशाह खे मिलियल मुंडी लाइ पटके जे पलांद में ॿधी शहज़ादी ॾांहुं हेठि लाथो। उहे वीचारी पहिरें त पटके जे पलांद हेठि ईंदो ॾिसी हैरान थी वई, पर पोइ हुन में ॿधल बादशाह जी मुंडी सुञाणे वाघ खे हेठि लही अचण जो इशारो कयईं, जंहिं ते वाघ लही अची शहज़ादी जे वेझो वेठो। शहज़ादी चयो, उहे शख़्स अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो तूं पंहिंजे हयाती जोखे में विधी हिते आयो आहीं। हाणे हिते हाथी तोखे असुलु जीअरो कोन छॾींदा। वाघ जवाबु ॾिनुसि, शहज़ादी तूं अलाह ते रख, मूंखे उन्हनि जी का परवाह कोन्हे। जे तोखे हलणो हुजे त मूंसां हल, बाक़ी इहो ॻाल्हियूं करे अजायो वक़्तु न विञा। नेठि शहज़ादी डिॼी हलण लाइ तयारु थी हुई। वाघ छाकीअ जो हाथियुनि जे लिॾ हिकिड़े कपिड़े में वेड़े उन मां हिकु नरम विहाणो ठाहे मखणे हाथी जी सूंड हेठां ॾिनो ऐं शहज़ादी खे कुल्हे ते खणी ॾाढी ख़बरदारी सां हाथियुनि जे विचां निकिरी उते भॻो ऐं झटपट अची उन होड़ी वटि निकितो। केरु त अॻे ई घोड़ा तयारु झलियो बीठो हो, सो संदसि घोड़े ते चढ़ियो। वाघ शहज़ादी खे पंहिंजे घोड़े ते ॿेल चाढ़ियो ऐं पोइ खणी घोड़नि खे हकलायूं। जॾहिं मखणे हाथी जी निंड फिटी तॾहिं शहज़ादी खे न ॾिसी कावड़ मां भरिजी वॾी रड़ कयईं, जीअं ते सभु हाथी निंड मां जागी पिया। पोइ त पंहिंजे अॻवान हाथी जी एतिरो परेशान ऐं शहज़ादी खे न ॾिसी मस्तु थी पिया। हेॾां होॾां मखणे हाथी बि वाघ जा पेर सूंघे उन रस्ते ते डोड़णु शुरू कयो जेॾां हू रवाना थिया हुआ ऐं ॿिया बि हाथी संदसि कॾ पइजी विया। सभिनि हाथियुनि जो ओहिड़ो एतिरो त भॼंदो डुकंदो पई आयो। जंहिं रस्ते तां हलिया, जंहिं हंधां पई लंघिया, उतां जा वण भॼी भोरा थी पिया। आख़िर पर कंजे पंध खां पोइ अची वेझा पिया। केरे वाघ हाथियुनि जूं रड़ियूं ॿुधी घोड़नि खे घणियूं डोड़ायो, पर नेठि अची हाथी पुगन
हाथन के ॾिसी शहज़ादी जा होश ई ख़ता थी विया। वाघ चयसि, वाघ शहज़ादी खे चयो, डिॼ न। एतिरे में हाथी जी वेझा पिया। उहो ॾिसी वेचारी शहज़ादी जो साह ई मुठि में अची वियो। वाघ बि ख़ुदा खे यादि करे कमाण कशी मकने हाथी खे अहिड़ो तीर हयूं जो मुंहं खां पार लंघी वियुसि। वञी हेठि ज़मीन ते फुको कयईं। शहज़ादी उहो रंग ॾिसी चवणु लॻुसि, वाघ खे चवणु लॻो, हिन हिकिड़े खे त मारी, पर ॿियनि एतिरनि सारनि खे हथनि खे तूं अकेलो कीअं मारींदुसि। एतिरे में वाघ वरी ॿियो तीर कशियो, पर ॿिया हाथी पंहिंजे अॻवान हाथी जो मौत ॾिसी ज़मीन ते ॾिसी न सरिया, उतां ई पोयां पेर करे वठी भॻा। घड़ी खन में मैदान साफ़ थी वियो। उते शहज़ादी खे पेट में अची कुझु साह पियो। हाणे आई टई ॼणा हाथियुनि जे मुल्क मां ख़ैरन सलामती सां निकिरी साॻे गस वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। साॻे खूह वटि पहुता सिज बि लही वियो। उते ख़्यालु कयूं, छो न हिते राति गुज़ारे सुबुह जो सवेर पंधु पइजे। दोस्तो केआर वाघ जी कहाणी जारी सारी आहे। पहिरियों हिसो तव्हां ॿुधी चुका आहियो। ॿियो पार्ट ॿुधण लाइ असांजी यूट्यूब चैनल खे विज़िट कंदा। हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि ठहियलु आहे। प्लेलिस्ट खे विज़िट करे हीअ कहाणी मुकमल ॾिसी सघो था। दोस्तो उमेद कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तो मिलंदासीं नई पार्ट में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।